मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। सलमान फारसी रज़ी अल्लाह ताला अन्हु साहबिया, हाँ साईं साहबिया, मौत आयो मथां, अहिड़ी हालत थी वई जो हाणे बसि वञण ते हुया त पोइ रोअनि पिया, साहबा वेठा हुया रोअनि पिया। साहिब जो तव्हांजी पूरी ज़िंदगी इस्लाम जे अंदरि गुज़री आहे, तव्हां छाजे करे रो था? जे रोआ इन ॻाल्हि ते थो जेको वाइदो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां कयो हुयो न, बसि हाणे रोआ इन ते थो। दुनिया सां मोहबत न आहे कंहिं क़िस्म जी, दुनिया सां मोहबत न आहे, दुनिया खे छॾण जे करे बि माण्हू थो रोआ, घरवारी खे छॾियां थो इन ते बि माण्हू थो रोआ। बसि हिकिड़ी ॻाल्हि यादि थी अचे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां वाइदो कयोसीं, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त ए सलमान, दुनिया जे अंदरि ज़िंदगी खे एतिरो इस्तेमालु कजो, माल खे ज़िंदगी जे अंदरि माल खे एतिरो इस्तेमालु कजो जीअं मुसाफ़िर जे लाइ नंढिड़ो हिकिड़ो तोशो थींदो आहे। तोशो मुसाफ़िर वेंदा आहिनि, पोइ सामान नंढो वठी वेंदा आहिनि, ऐं जेको न पाणी नंढी बॉटल वठंदा ऐं थोरो घणो जेको न हो बिरयानी बि वठंदा, ताकी जेको रस्ते में इहा शइ असां खाऊं। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सलमान फारसी रज़ी अल्लाह ताला फरमायो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त माल एतिरो इस्तेमालु कजो जीअं को मुसाफ़िर तोशो खणंदो आहे। पर अफ़सोस आहे इन वाइदे ते असां बीह न सघियासीं, इन वाइदे ते सलमान फारसी रज़ी अल्लाह ताला फरमायो मां जेको आहे बीह न सघियो आहे। हाणे असांजी मिल्कियत केतिरी हुई जंहिं ते रोअनि पिया, ख़बर पई भला एॾी वॾी मिल्कियत हुई सवाबी जो रोए पियो। ऐं अहिड़ी तरह जेको आहे न सलमान फारसी पोइ पंहिंजी घरवारी खे चयो त जेको आहे न मुश्क जेको आहे उनखे थोरो खणी अचु ऐं मुंहिंजे जेको आहे न उनखे भञी करे ऐं मुंहिंजे जिस्म जे मथां जेको उछल। घरवारी जो छाजे कमु भला, जे हाणे जेको आहे न मां वटि अहिड़ी मख़लूक अचण वारी आहे जेके इंसान बि न आहिनि, फ़रिश्ता बि न आहिनि, इंसान बि न आहिनि, जिन बि न आहिनि, ऐं उहे जेको आहे फ़रिश्ता आहिनि, ऐं फ़रिश्ता ख़ुशबू खे पसंदि कंदा आहिनि। ऐं अहिड़ी तरह सलमान फारसी जो हिन दुनिया खां रूह जेको कब्ज़ थी वियो। साहिबनि पोइ ते मिल्कियत ॾिठी, रोअनि पिया न, छाते रोअनि पिया त माल असां इस्तेमालु कयो आहे। साहिबनि जो भला पैसा गणियोसि घणा आहिनि? साईं पैसा गणियूं केरु आहे? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शागिर्द आहे, घर में पैसा केतिरा पिया आहिनि? जंहिं ते रोअनि पिया 10 धर्म, 10 धर्म खां मथे सलमान फारसी जे घर में पैसा बिल्कुलु न हुया। 10 धर्म खे जेकॾहिं हिन टाइम पाकिस्तानी पैसनि जे अंदरि कन्वर्ट कयो, छा पैसा बीहंदा? इन पैसनि ते रोअनि पिया त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां असां वाइदो पूरो करे न सघियासीं। तव्हां असां घणा पैसा रखिया आहिनि साईं? हलाल जो पैसो, हराम जो पैसो, बिस्मिल्लाह करे जेको अचे साईं अबे जे अकाउंट में जेको उहो मोकिले छॾियो। साईं अबे जा अकाउंट हिते त फुल करायो था, पर अबो जेको उते गेलबो न, उहा अबे खे ख़बर पवंदी। ऐं कहिड़ो आहे हिन खे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तालीमात ॾिनी, ट्रेनिंग कंहिंजी मिलियल हुई? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी। ऐं केतिरे पैसे ते रोअनि पिया? 10 धर्म ते रोअनि पिया। असांजे अकाउंटनि में, मुस्लमान जे अकाउंटनि में 10 करोड़ रुपया आहिनि। साईं पैसा काॾा आया आहिनि? साईं व्याज जा पैसा आहिनि। साईं काॾा पैसा आया आहिनि? साईं क़तल कंदो हुयो, उहो पैसा मिलियासीं, हिकिड़े क़तल ते 10 लख रुपया मिलियासीं। साईं हाई क्लास जो चोरी वारो हुयो, धाड़ेल हुयो, धाड़े जा पैसा जेको अकाउंट में पिया अथसि। त इहो मुस्लमान क़यामत जे ॾींहुं अलाए कीअं उथंदो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा आॾो अलाए कहिड़ी जेको हालत में इहो मुस्लमान जेको चवंदो मां ईमान वारो आहियां, छल इनखे जेको आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुस्लमान तस्लीम कनि, ऐं अलाह बि जेको आहे हिनखे तस्लीम करे त तूं जेको आहे मुस्लमान आहे। मां पहिरियों हिकु दफ़ो न बार बार तकरीर कई आहे, नमाज़ पढ़ण जो नालो इस्लाम न आहे, रोज़े रखण जो नालो इस्लाम बिल्कुलु न आहे। वञी करे वॾा वॾा हज कयो, इस्लाम सिर्फ़ु इन जे अंदरि बंदि न आहे। पूरे क़ुरान जे अंदरि अलाह ताला ॿिनि शयुनि खे ज़िक्र कयो आहे, बसि ॿिनि शयुनि खे फोकस कयो आहे। पूरो क़ुरान ॿिनि शयुनि ते बीठो आहे। हिकु हुकूकुल इबाद, क़ुरान में या त तव्हांखे तालीम जेकी मिलंदी न उहो अलाह जी बंदगी जी मिलंदी, ऐं ॿिए नंबर ते हुकूकुल इबाद, बाननि सां मामलात बहितर कयो न। सॼो क़ुरान इन ॿिनि शयुनि ते जेको आहे बीठो आहे। त जेकॾहिं हिकिड़ी शइ ते फोकस करे उनखे तरजीह ॾींसीं न, नमाज़ ते, रोज़नि ते, हजनि ते, ऐं हिकिड़ी शइ जे अंदरि असां मार खाई वियासीं
यकीनन मार खाऊं था, यकीनन मार खाऊं था। हुकूकुल इबाद जे बारे में कोई नथो सोचे। जंहिंजो पैसो अचे छिके रखोसि, को मसलो न आहे। माल अचे छिके रखोसि, धोखेबाज़ी छिके रखोसि। बाक़ी नमाज़ पढ़ंदा न, बसि ईद जी नमाज़ पढ़ंदा त सभु कुझु माफ़ थी वेंदो। ऐं शैतान जो वॾो धोखो आहे जो हिन टाइम जेकी आहे ख़बर नथी पवे त इन्हनि जेको आहे न गफ़लतुनि खां असां बची वञूं। अल्लाह ताला माफ़ साईं रक़म पराई न कंदो आहे। नमाज़ माफ़ ख़ुदा करे सघे थो। अल्लाह ताला फरमाए वञ बसि, हज न करे वञ दुनिया जे अंदरि, एॾा वॾा पैसा हुई, हलियो वञ बसि, हज न कई न, माफ़ थो कयईं। हा, दुनिया जे अंदरि शहदाद कोट में मस्ती माला में कंहिं ग़रीब जा पैसा खाई आयो न, अल्लाह ताला फरमाईंदो गिरफ़्तार कयोसि, गिरफ़्तार कयोसि। घणा पैसा खणी आयो आहे? 100 रुपयो खाई आयो ग़रीब जो। ग़रीब हुजे अमीर हुजे, ईअं न आहे त को ग़रीब जा पैसा खाधी त पोइ जेको आहे तूं जनम में विधे। अमीर, घणा माण्हू चवंदा आहिनि साईं अमीरनि सां ठगी कयो, अमीरनि सां ठगी कयो। साईं अमीर हुजे या ग़रीब हुजे, अल्लाह वटि कानून हिकु ई आहे। इहे शयूं जेको आहे न ख़ुदा माफ़, पूरे क़ुर जो फोकस हदीस जो इहो आहे त अल्लाह ताला हुकूकुल इबाद माफ़ नथो करे। इन्हनि शयुनि खां असां जेको आहे उहो बची वञूं। अल्लाह ताला जेको आहे पूरी काइनात खे इन शयुनि खां मुस्लमाननि खे आफ़ियत में रखी।